ताके पोड़ा वणंदा सभिनी इनके सिंधड़ी अंब था पड़ न पिटाईंदा कि पोड़न सां पोड़ा वॾे कम जा माण्हू अथव अल्लाह इनके कचहरियुनि में वेहंदा कयो असांजे छोरनि खे पोड़ा वणनि ई नथा मोबाइल हारून अचे तो बादशाह वञे पियो हिकिड़े पोड़े वण पे पोखियो बादशाह बीह रहियो पोड़े खे चई पोड़ा जी छा थो करे चयो वण थो पोखियां वॾो थींदो मेवा खाईंदुसि बादशाह जो तूं अॼु मरी अलाए सुभाणे पोड़ो त आहे चई मां न खाईंदुसि त पोयां त खाईंदा बादशाह बीह बादशाह भला न कायम अली शाह जहिड़ा थोरा या भंग पियो सुठा पिया बादशाह यार वॾी कम जी ॻाल्हि के वज़ीर के जे थेलो खोल खुरजी ना 1000 रुपया हिन पोड़े के देस केॾी वॾी कम जी ॻाल्हि पोड़े हीअं 1000 हथ में झले जे बादशाह ॿियनि जो बाग लाइ कॾहिं माल कनि हे त हाणे ई माल पियो ॾे बादशाह जो यार पोड़े मारे ॿियो 1000 बि ॾियोसि ॿियो 1000 ॾेई हथ में झले जे बादशाह ॿियनि जा बाग साल में हिकिड़ो दफ़ो माल कनि मूं वारो त 2 दफ़ा माल करे बादशाह जो 3000 भी देस भॼ त भॼूं त पोड़ो थेलो न खाली करे है भला कम जाते और पोड़ो मानू जा मतलब पोड़ो थींदो न पोइ ईअं कुबड़ो थी वेंदो आहे कुबड़ो सुसी मोबाइल जे तेड़ो हिकिड़ो पोड़ो ईअं कुबड़ो थी वियो छोरनि भोग कयासीं छोकिरा असां वारा जेके डबो पैक थिया पिया हलनि चऊं चाचा चई जी चई या कमानी घणे वती अथई गाॾीअ में कोन कमानी थींदी आहे पोड़े जेको जवाब ॾिनो न खुदा जो कसम सोन जे पाणीअ सां लिखण उन पोड़े छा चवनि चई अदा मुंहिंजी उमिरि में ईंदव त पोइ मुफ़्त में मिली वेंदव हे पोइ पैसा भरणा न पव जवाब ॾिस पोड़े अल्लाहु अकबर कबीरा आला खूबी अमलुन कलील अजरुन कसीर कम थोरो मजूरी डबल कम थोरो मजूरी डबल खुदा पीमा जे चेहरे जी ज़ियारत कबूल कल हज जो सवाब इशा जी नमाज जमात सां फजर जी नमाज जमात सां सजी रात निंड पियो जो गोगरे जा ठका वजड़ो जनरेटर पियो हले सजी रात इबादत जो सवाब बुधो बुधो हुजूर फरमायो ला समरत बाद अली शाह सोमयानी का बोट लंबियूं कचहरियूं न कयो बुधो पेके जनवारो 3 बजे ते छोड़ा दरिया खान में बैठा न रोड ते हलो आपो छा थियो आपो पो कुछ कोन जो पिणे गुजारे वियो पो जा पुट सुमोली पो न कयो सोमयानी का पो घणी कचहरी बिन मानन के सोमयानी का पो जागण जी इजाजत घणा बुधाया हिकु जवड़ मेहमान अचे वो भले सोमयानी का पो जागे बियो जंहिंजी नई शादी थियल शादियों कयो छोकरो वो न त सियारो शिकार पर टपी आयो कोचा खां बियो अचे हिन साल एडो सी पवंदो 52 सालनि जा रिकॉर्ड टोड़ींदो 52 मौसमियात खाते वारनि ॿुधायो आहे 52 सा हेल 2 माण्हू सीअ खां बची सघनि था घणा ॿुधाया या लिखाया ॿुधाया 2 माण्हू सीअ खां बची हिकु सिरुनि जे बठे वारो ॿियो नई शादी छो त ॿई मच ते कोन कंदा आहियो मच कचहरियूं बाक़ी पोड़ा बि कोट बोट वठो न त मरी वेंदव पोड़ा कोट वठो छोकरा मायूं वठो न बच शादी कुछ तो छोरन जो वात पानी कया जाती था वनो छोकरा चुंबड़ा अज तकरीर एड़ी कजा जो बाबू समझी वनी
इन्हें खुतबे वारी लट खां सवा कोन समझंदो समझी 2:30 बजे ते मोबाइल ते लगो पियो पिणे कोन तो समझे छो चऊं था पोड़न के बाबा पुटन जा निकाह करा से लॉकडाउन थी हो दरिया खान भी 6 महीना बंद पियो हो पुटन भी वो मज़ो न कयो दुआ कयो अल्लाह कणकड़ीअ में बरकत ॾे तो 2 फसुल क्या छोकरे जा 6 फसुल विया अमलुन कलील अजरुन कसीर कम थोरो मजूरी जबल 3 दफा चो कलमो पढ़ जन त रब के जन्नत जी कीमत दई छे अचे वतो चो कलमो रुको तबलीग ठीको क्यों हमारा जो इंटरव्यू दिया ना इंटरव्यू वठण वारन जो 6 कलमो बुधाने अचे सब बुधाए न जे कलमो एकड़ो अमार पे तबलीगन के छकरे छड्या तो अचे तो बुधाए नंढा जो ताजो मदरसे कारी कुर्बान जो मदरसो खोलो सुबह जो कुरान शाम जो कुरान मंझंदि जो कुरान रात जो कुरान कुरानी कुरान रहमत जो मरकज हले वरी जे पोर आयो त हलो जमायत में चिलो 4 महीना 7 महीना दीन सिखी अचो हज़रत उमर से मदीने में बीठो एकड़ो पोड़ो उठ था हज़रत उमर जो किथा है शाम मुल्क में छो आयो मदीने अत्तहियात सिखण घणा महीना लगे 4 महीना मानी खाधी ते न वरन जा पन खाधा तम बुख ते आयो अत्तहियात सिखण ये पोड़ा कम जा असारा पोड़ा सजो डी ना सजण में पूरा ना सदई ना सुजड़ो मोटरसाइकिल जो सालन सरो अब आप यही रहो बम बदल थी था हाँ तो नासर या सा मुल्लन में काहे पैया एकले मौलवी के मुझे नासर छो तो दे जे कुरान कौन पढ़ियो थी जा मुझे बुधा जे को लौद बिरबिन नास मलकिन नास इलाहिन नास खबरदार कुरान वारन के छा कनी किरोना हाने वरी इमरान जे तो किरोना थी जे किरोना कौन थी जे मौलाना फजल रहमान थो अचे खबरदार हाने न लथो न टंग खां वठी बिलाईंदास हथा हुए न खदड़े मां खबरदार किरोना मुसलमानों के छा कनी किरोना शुरू काथों थी चीनन खाधा चमड़ा हाँ चीनन खाधा चमड़ा उतों थी किरोना शुरू असा चमड़ा खाईंदा हूं